आया आहियूं पर यार असां खां कब्र वारी ॻाल्हि विसरी वई आहे। कम घणो करणो हो पर इएं मज़ाकुन में खिलण में ॻाल्हाइण में निंडुनि में हयाती गुज़री वई। पतो ई न पियो कब्र जे वञी वेझा थिया आहियूं। पोखड़ी थई त पोख न त वेंदे मुंद चढ़ी पानी थींदी पोइ सुकी थींदी सोक लुणंदो सारो लोक तूं सिंगल हिक संगल आहे। कुल्लू नफ्सिन ज़ाइक़तुल मौत ते बिठाई से रहमतुल्लाह अलैहि घणो ॻाल्हायो आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुकामन में वारीअ संदा कोट अॾे अॾी ते केतिरा। मुझा प्यारा दोस्तों असा आया हूँ घणे खां घणी नमाज पढ़ कुरान शरीफ पढ़ घणे खां घणी सलात महबूब ते महबूब जे बचन ते पर असांजी जिंदगी तो ये गुजरी वही। कदे नंढड़ा सी वड़ा थियासी वरी ख्वाब वांगे जवानी गुजरी वही पोड़ा थी विया आहियूं। तो मुझा प्यारा दोस्तों जेकर हिन हयाती बाकी के भी जे ख्याल न कयोसे साह खणूं था हयाती मां खुटे थो वरी साह खणूं था हयाती मां खुटे थो। तो मुझा प्यारा दोस्तों तमाम घणो कम करणो आहे यानी घणी सलात पढ़नी आहे पीढ़ीअ जे बचन ते नमाज घणी पढ़नी आहे कुरान शरीफ जे याद विसारींदासीं रोज़ीअ जी गिणती न करणु घुरिजे। तव्हां चवंदो हीअं कयां ईअं न रुगो सलात घणी पढ़ो दरवाज़ो पाण खणी ईंदो। ॾाढा सुभान अल्लाह न खुले त आशकरी शाह खे वरी हथ ई न ॾिजो। सुभान अल्लाह तव्हां इहो सराशरी घणी पढ़ो घर में मुसीबत न ईंदी बनी वैरान न थींदी जिंदगी वैरान न थींदी कदे तंगी का नहीं दी। सैयद जी बचड़े की ज़बान न त हथ न ॾिजो पर जे ॾाढी बरकत थे तो दुआ करे छॾियो पर सलाह तमाम घणी पढ़ण घुरिजे। मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ कुल्लिहिम। मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ मौला हवा भी अची वई आहे। मौला या तव्हां यारी नथा मल्हायो हवा भी मल्हाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल सां सुभान अल्लाह चओ त इहे हाणे हीअ सैयद जे अर्ज़ ॿुधो सैयद हितां ईअं आया इहो ईअं रायगान न आहे हितां राति ईअं गुज़ारी जागण जी ईअं न हे सैयद जे बचड़े जी ज़बान ॿुधो यारी तो हिते मल्हाई आहे घर पहुचे बरकत अॻ में न हुजे त पोइ आश करी जागे हथ मत ईअं न चइजां सिकंदर सोने या साईं हाजी मुनव्वर अली खान बस अदा यारी कई आहे असां कई आहे रुपयो दाख़िल कयो अथसि दाणो दाख़िल कयो अथसि। हाणे मूं खे अर्ज़ कयां थो यारी तव्हां हिते मल्हाई आहे जे तव्हां घर पहुचण खां अॻ में बरकत ॾिसी दिल जो बार लथल ॾिसी त पोइ चइजां त दस्तगीर जी यारी घर घर नारे तकबीर हतमत नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी नारे हैदरी नारे पीर नारे पीर नारे पीर। पर जे समझे बरकत ॾाढी आहे त हीअं ज़रूर चइजां अॼु यारी आहे दस्तगीर जी ओ मुंहिंजे पीरनि जे पीर जी मुंहिंजे पीरनि जे पीर जी अॼु यारी आहे दस्तगीर जी ओ मुंहिंजे पीरनि जे पीर जी मुंहिंजे पीरनि जे पीर जी अॼु यारी मल्हाए चओ 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 अॼु यारी आहे दस्तगीर जी ओ मुंहिंजे पीरनि जे पीर जी मुंहिंजे पीरनि जे पीर जी अॼु यारी आहे दस्तगीर जी।
दाढ़िया दाढ़िया चो सुभान अल्लाह, दिल खोले चो सुभान अल्लाह। थकजी पिया हो न त पोइ अॼु राति वरी सुम्हण तव्हांजो ख़ैर आहे। आया मां बि सफ़ा पोड़ो मुड़ुस थकियल ॾाढो, पर अॼु अहांखे काथे था छॾियो। मां सम्झा थो तव्हां बि कुझु राज़ी थी विया हो। छॾे छॾे चऊं ॾाढिया सुभान अल्लाह जो आवाज़ ईंदो त पोइ सम्झंदा। साईं मेहर अली गोला शरीफ वारा, गोला शरीफ वारा साईं मेहर अली सरकार जीलानी बादशाह, वो हिकिड़े शख्स खे ॾिसी चवनि था त दोस्तो हे शख्स ॾिसो था वलीउल्लाह। हाँ साईं तव्हां फरमायो त वलीउल्लाह, इहो छो वलीउल्लाह थियो? जी मिस्कीन पोइ इहो छेड़ो पालींदो आहे दस्तगीर जे यारीअ जो, पोइ इनखे कुल्हड़नि ते खणंदो आहे, चुमड़ियूं ॾींदो आहे, कच्छ ते खणंदो आहे, इहे हज में करे वरी चवंदा दस्तगीर जा लाड ॾा, छेड़े खे चए दस्तगीर जा लाड। इन जे करे रब पंहिंजे खे प्यार करे वलीउल्लाह करे छॾियो। अजो यारी आहे दस्तगीर जी, ओ मुझे पीरन जे पीर जी, मुझे पीरन जे पीर जी। मला मला यारी मला अज हिय कबर हशर ताईं हिय घड़ी तोखे कम न अचे त पोइ जा प्यारा दोस्तो पोइ असांखे हथ न ॾिजाए। जे दस्तगीर जो हथड़ो मथो सम्झे, अञा घर पहुचे, बरकत रहमत सम्झे, पोइ ईअं न सम्झा त रुगो हिते बरकत आहे। दस्तगीर फरमाए थो मां जन्नत में कदम पोइ रखंदुसि अॻ में पंहिंजो मुरीद। सुभान अल्लाह। सोनो दस्तगीर फरमाए त सिज ऐं चंड पोइ भरंदो आहे, अॻ में मां दस्तगीर खां इजाज़त वठां। ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। दस्तगीर फरमाए थो मां ओलह में हुजां, मुंहिंजो मुरीद ओभर में हुजे, राड़ करे सॾु करे जे ढकु न ॾियां त अब्दुल कादिर न आहे। हाणे अदा को मुनवर अली खान जो माण्हू हूंदो, सही आहे न, को सरदार साहब जो माण्हू हूंदो, को सिकंदर साहब जो माण्हू हूंदो, सही आहे। ऐं को सेठ इसाक जो माण्हू हूंदो, को मौलवी गुल हसन साहब जो हूंदो, पर दस्तगीर फरमाए थो भली को वज़ीरन जो माण्हू हुजे, को सदर साहब जो हुजे, पर जे मुंहिंजो मुरीद आहे त मुंहिंजो हथ उन ते आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात जो कसम, अल्लाह जी ज़ात जो कसम दस्तगीर जा पंहिंजा लफ़्ज़ मुबारक आहिनि। इन यदी पक मुंहिंजो हथ। सुभान अल्लाह। पक इन पक मां दस्तगीर जी ज़बान पक पक। इन यदी अल्लाह मुरीदी, अल्लाह मुरीदी, मुंहिंजे हथ ते मुरीद ते मुंहिंजो हथ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पक मुंहिंजे मुरीद ते मुंहिंजो हथ आहे, पर कीअं? कसम अलल अर्दे। हाणे पोइ नंढड़ी शइ खे न ॾिसो, ईअं ॾिस त जीअं आसमान ज़मीन खां जुदा नाहे, ईअं मुंहिंजो हथ मुरीद खां जुदा नाहे। ॾाढा चओ मुरीदी ला तखफ, मुरीदी ला तखफ, मुंहिंजा मुरीद न घबरा। दस्तगीर छो थो मुंझो थे, छो थो मुंझो थे? ये मुसीबत अचई न, ॾाढो शेर वणियो है नंढड़े अदे चयो, ॾाढो शेर वणियो। मीरा बलियों के इमाम, मीरा बलियों के इमाम, दे दो पंजतन के नाम, हमने झोली है पहनाई। देर न देर न देर न। सुभान अल्लाह।
ये चो हमने झोली है फहलाई बड़ी खोल के, मीरा बलियों के इमाम, मीरा बलियों के इमाम, दे दो पंजतन के नाम। हमने झोली है फहलाई बड़ी खोल के, हमने झोली बाकी देर वारो मुर्शिदा सानू आई। सुभान अल्लाह। अरे भला गाल बुधो, जे कदे वणु किरे, वणु ॾाढियां तो वणु किरे जंग ते जंग भॼी पए, पो खणी वञनि अस्पताल वञी कटे न। हाणे अञा मुर्शिद पो पचे अहिड़े मुर्शिद खे छा कयूं? न न न न ॾाढियां ॾाढियां तो अहिड़े मुर्शिद खे छा कबो? पर मुर्शिद उहो खपे जो दस्तगीर फरमायो वार कर वजीफा न पढ़ मुसीबत थी अचे। वणु थी किरे कहिड़ो वजीफो पढ़ंदे? कहिड़ो वजीफो पढ़ंदे? बस बस तोखे इहो वजीफो पढ़णो आहे। पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, सवाली नकाली सवाली नकाली बचड़ा हसन हुसैन जा। पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, बुदल बेड़ा तो तारिया मुअल तो तारिया, बुदल बेड़ा तो तारिया मुअल तो तारिया, दुआ रब कबूल कई, दुआ रब कबूल कई, काफिर मुसलमान पहुंच पीर दस्तगीर। ॾाढा तो सुभान अल्लाह। मुझा मौला जो मूंसां गॾु पढ़ायो उनखे जल्दी मथी न ॾेखार। पहुंच पीर दस्तगीर, पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, इन यदी अला मुरीदी हद हर मुरीद ते, बाकी गम वचा दो, बाकी गम वचा दो, कामिल पीर पहुंच पीर दस्तगीर। बुलंद आवाज़ पढ़। पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा। तो सुभान अल्लाह। हे मिस्र बतंदे दिल शरीफ में तो सुभान अल्लाह। साईं मुर्शिद आशिक अली शाह सारे हर को बयो पुकारे, साईं मुर्शिद आशिक अली शाह सारे हर को बयो पुकारे, वार कर सैयद सुहारा, वार कर सैयद सुहारा, पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा। हे सैयद जे बचड़े जी तोखे ज़बान से चवां, हिय जे बणो किरे रुगो चओ पहुंच पीर दस्तगीर, पहुंच पीर दस्तगीर। पो वणो हेॾे न ईंदो, जंग न भॼंदो, हेॾे वणी वणु किरंदो। मुर्शिद असांखे उहो खपे जेको राड़ में सद में साणी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हीअं चवंदा कयो, हीअं छा चवंदो? हीअं चवंदा कयो त मीरा बलियों के इमाम, मीरा बलियों के इमाम, दे दो पंजतन के नाम। हमने झोली है पहलाई बड़ी खोल के, हमने झोली है पहलाई बड़ी खोल। अदा देर वारो मुर्शिद असांखे खपे ई न। सुभान अल्लाह। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। आहा हा।
हाणे तहां घणा वजीफा जेके पढ़ी सघो पर मुश्किल अची वञे न उन महिल वजीफा त याद ई कोन ईंदा उन महिल पढ़ी भी न सघबा हिन महिल तो प्यारा दोस्त सिर वञे उन महिल वरी वजीफा काथे पढ़ी सघबा जे त कुरान शरीफ खोलियो वरी पढ़ूं या दोस्तन के गड क्यों न दस्तगीर चयो मुंहिंजा मुरीद मुंहिंजो जॾहिं हथ तोते आ त पोइ घणी ड्रेग छाजी रुगो ईअं चओ पहुच पीर दस्तगीर पहुच पीर दस्तगीर पहुच पीर दस्तगीर जे ओने महिल मां हथ न ॾियां ढक न ॾियां त मां अब्दुल कादिर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान ॾाढा सुभान अल्लाह चओ त हिकिड़ी करामत दस्तगीर जी ईअं न दिल सां ॾाढा सुभान अल्लाह इहा ॻाल्हि ॿुधी छॾ त दस्तगीर जी करामत मिड़ई माण्हुनि न लिखियो न वॾनि वॾनि मुफ़सिर वॾनि वॾनि मुफ़सिर हा दस्तगीर जी करामत जंहिं तंहिं न लिखी आहे वॾनि वॾनि आलिमनि जेके मुफ़्तनि जा उस्ताद आहिनि उन्हनि लिखी आहे हा ॾाढा चओ न सुभान अल्लाह दिल हीअ कम जी थी हाँ सजी जिंदगी समाज जे थी कब्र ताईं भी हिया अचण ताईं भी हिया घड़ी कम दी जेका अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं महबूब जे बचन ऐं गुलामन जी तारीफ़ सुभान अल्लाह थकजी पिया हिकिड़ी माई कुराड़ी वॾनि किताबनि में अचे थो त पोइ उहा वीचारी बकरियूं चारे न पई सघे कुराड़ी बकरियुनि खे कीअं पुजे पोइ हिकिड़ो बकरियुनि जो फरड़ो दस्तगीर जे 11 जो करे छॾे बस बकरियुनि जो झंग में चरण वञनि त बघियल खे कहिड़ी ताक़त आहे त बकरियुनि ॾे अचे बस ईअं बकरी जो ईअं पवे न दस्तगीर जे 11 वारी हीअ जो ढीराइस त ईअं पियो डुके जो बस साही न पटे जे बकरी पुॼेसि त हणी सिंग हणी रत कठी विझेसि आंध्रा कठी विझेसि हो ते कंधो खणी न सघे त दस्तगीर जी बकरी आ कीअं कंधो खण सुभान अल्लाह बादशाह हिकिड़ो उते उन जे शींहं जे पार शींहं पालींदो बादशाह इहो शौक़ हुअसि हो आयो जो ॿाहिरों ॾिठईं त शींहनि खे बुख आहे नौकर खे सरकईं त तो अॼु गोश्त न विधो आहे मुंहिंजे शींहनि खे चईंसि मूंखे माफ़ी मिले निंड वठी वई देरि थी वई हाणे माफ़ी मिले बादशाह चयो त हाणे ॿियनि खे त जेको थोरो घणो गोश्त विझो बाक़ी हिन जे लाइ वञो घोड़े ते चढ़ी वञ जंहिंजी बकरी हथ अचई खयूं आहे अची कुही हिन खे गोश्त खाराए उन्हनि जेका पैसा घुरिया उन बकरीअ जा पैसा ॾींदा हे जो चढ़ियो तो बस घोड़े ते नौकर एकड़ी बकरी बीठी धण में बस ये बख विझूं घोड़े ते खयूं उडार आयो सिद्धो अची बादशाह वट पहुतो साईं बकरी आंदी थी हा इन के कोई ऐं जे हाणे कोण में थींदी देर ईअं थो शींहं खे पिंजरे में बाड़े अॼु इहो मज़ो बि ॾिसां हीअं जो वारी बकरीअ जा अंदर ईअं मुंहुं कढियो शींहं कंधु हेठि कयो अची थी बकरी टकर हणे बस शींहं के बेहोश करे छॾियईं सॼो रतो वेहत थियो मुनवरी खां रतो के दस्तगीर जो इश्क आहे तॾहिं मजबूत लॻो पिया को बि तोखे हीअं करे नथो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर ओ जंहिंजो मुर्शिद जे दस्तगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे ओ दस्तगीर हुजे सो दुनिया में कीअं दिलगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे ओ दस्तगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे दस्तगीर हुजे सो दुनिया में कीअं वो दिलगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे चो सुभान अल्लाह हिन जो ॾिठो त शींहं जी ॿेड़ी ॿोड़े छॾियईं आऊं वठी तो बादशाह ॾे भॼे हे बादशाह त मूंखे नौकरी त ठहियो पर ॿेड़ी ॿोड़े छॾी थो बस ईअं भॻो आयो ओ बादशाह सलाम ओ बादशाह छा आहे रे छा थियो थी चईंसि होॾे त होॾे शींहं खे त ॾिसो शींहं चईं छा आहे शींहं खे
हालो साइडी स्वाली अची जो दिसे तो बकरी ही कहीं बिटिया शीशो बच्चों ते फट गया साईं अखिन सारी थी मता पो वरी मुते डो दे गरीब दे ए दिसो ओछी फट गई तो बकरी की बस टकरनी ठा ठा लगी पे चाहिए कठो बकरी के वारो को बने शी बची पे बकरी कढी की नौकर गाल बुतो हाने न बकरी के ओ जाथो खयो थी उते वनी छड पो जाडे भजे कठ भजो जे घर में वनियो न घर वाले के वठिया अची तो से बकरी जे कठ भजे भजा भजा बकरी ट्राप ट्राप सिधो वो बकरी दाग में भई हे सिधो न घर में पूछे ओ दा घर वाला कुराड़ी सडनो जी अबा अमाए केरा है अबा बस मा कुराड़ी आ बयो तो मुजो अल्लाह को सो कोई कोने अमा है दिया छोबा अमा मा बादशाह जो नौकर है बादशाह जो आ तो न घर वाले के ले वठिया अब मुंह जो कम थस छा बादशाह में नामा तो में कम तो जो कम न थस तो में कम जे बाप जे में कम हो जे तो उन्हें ले अच जे लाढ़ा जो सुभान अल्लाह बादशाह के जो मां को नहीं जो बाग मुंह में कम थस है दिया चे बागी मुंह जो कम थस मा हला थी बादशाह के जे बादशाह चे न थी हुई कुराड़ी सोचे तो वो जो कम बादशाह में चीन ना के पो भला बादशाह जो कमानी के हां के पो बादशाह के जो मुंजे दरजे ते मां छाजे ला वना आयो बादशाह पूछे अमा दी खबर केड़ी अबा जे अमा यो ये बकरी तो जिया ना बा मुंजी सकाने ये तो जे घर में जो आई अबा मां दस्तगीर जी की बकरी करे छरी दिया जो बकरी चारे न सकती आया तो बकरी हुआ जे धन सा हुंदिया त पाणे वरी ये जेके झंग जा शेर बघड़ पाणे उन को ड्रिजी भजदा वता दान मुंजी हुआ बकरी बस ये कद मथे कई घुमदी वता दी चो सुभान अल्लाह दिल ठारे चो सुभान अल्लाह मुझा प्यारा दोस्तों अल्लाह वारन जो शान एड़ो है जन जो रब थे जो सब गाढ़िया चो सुभान अल्लाह बस बस हिकरी दस्तगीर दी करामत बयान करे पो दुआ कर गाढ़िया सुभान अल्लाह जो नंढड़ी करामत हिकरी गाढ़िया चो सुभान अल्लाह दिल ठारे चो सुभान अल्लाह मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन बगदाद शरीफ में नंढड़ी करम थकजी पिया हूंदो मां समझा तो ॾाढा सुभान अल्लाह तो अॼु जी वियो अॼु जी वियासीं अॼु जी वियासीं अॼु जी वियासीं दस्तगीर सदके बस ये बगदाद शहर में मुझा प्यारा दोस्तों दस्तगीर बाहर निकली दजले दरिया सा वनी इबादत में बीठो त नौकर वरी इए वजू करे घुमंदो घुमंदो एकड़ी झूपड़ी ही उन्हें में दिसे त अमर कुराड़िया उहा अखड़न को नाबीना हे वनी उते पातो अमा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अमा इते अकेली वेठिया सिम बसरे अबा 12 साल थिया ने न झूपड़ी में वेठे मुको हिकड़ो पुटड़ो पाले ताते तैयार जवान थियो मुर्स भी मरी वियो हिन दरिया दजले जे परे माइट वेठा न उनको मां संग वरतो काफी बेड़ियों करे मां पुट परणायण पई वना परणाए मोटी आया दरिया जे विच ते एडो तूफान लगो जो मुजी जन्य वारो बेड़ो पुट समेत इते गर्क थी वियो बस अब बच्चा प्यारा मां वरी घर न वई आया माइट इते झूपड़ी ठाहे दिनी रोईंदे अखड़ियों पे गरी वई 12 साल में बचड़ो विसरी ना है अमण
अमा गाल बुझो वो दस्तगीर मोहम्मद सुबानी आयो बाथ्या पीर जो नंढड़े लाइ ॿारनि खे रांदि खेॾाईंदो हो नी चवंदो हो त मरी वञो त सभु मरी वेंदा पोइ हेॾो अची हकीम लफ़्ज़ ॾिसंदा त ख़ैरु लॻो पियो आहे ॿारनि जो सभु वरी जो दस्तगीर हेॾो अचे उथो त वरी सभई जीअरा थी उथी पवनि ॾाढा चओ अल्लाह ने घणी बिगी तकरीर न करे सघंदुसि हुआ अल्लाह कुरान पाक में इहो दाख़िल करे छॾियो आहे भले हिकिड़ो सुवाल मां तव्हां खां पुछां इज़राइल अलैहिस्सलाम असांजो साह छो थो कढे असां चोरी कई आहे छा इज़राइल अलैहिस्सलाम असां कुझु चयो आहे छा उन जे शान में सिकंदर साईं सुभान अल्लाह त चओ न फैसला त साईं सरदार साहब मुनव्वर अली खान घणा कंदा आहियो पर असा के खाराए केरो चो अल्लाह पियारे सही फैसलो असा जो भी कर हां मुनव्वर अली खान अदा खाराए केरो चो डाढा अल्लाह पियारे केर अल्लाह मारे केर जियारे केर अखियों कह दियो हथ कह दिना बच्चा बार कह दिना बाकी इज़राइल अलैहिस्सलाम असा सा छो कढे रब के अर्ज करे हाली मुजा मौला या ड्यूटी मुते न रखो वो बी जेकी ड्यूटी रखे तो मालिका मा के नौकरी देनी आ इबादत करनी आ ड्यूटी देनी आ पर इया मुते ड्यूटी न रखो ये अर्ज करे हाली असा जो सा छो तो कदे असा का चोरी कई थे या उन जे शान में कुछ गाढ़ायो थे मुनव्वर अली खान को असा जो सा छो तो कदे हाने मुनव्वर अली खान फैसलो करे छडे हिते ही ता जे बैठे जे अल्लाह जो हुकुम थसे अदा मुनव्वर अली खान जे सरदारी फैसलो त असा अल्लाह जे अगे सिर झुकायो बिस्मिल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह अदा असा अल्लाह जे अगे अदा फैसलो जो फैसले वारो करे बिस्मिल्लाह सिर झुकायो से अल्लाह जे अगे बिस्मिल्लाह पर हाने गाल बुधो जे कदे रब पाक इज़राइल अलैहिस्सलाम के सा कढण जी ताकत दिनी आ कुन सा जहान ठाहे कुन करे त केतरा ही मरी वजन ये मौत वाला थी वजन मुजा प्यारा दोस्तों कुन सा सजी कायनात ठाई थस पाण कुन सा आदर करे हा पर इज़राइल अलैहिस्सलाम के सा कढण जी ताकत दिनी थसे त मर्जी जो मालिक आ जे इज़राइल अलैहिस्सलाम के सा कढण जी ताकत दिनी थई त पो दस्तगीर के सा विझण जी ताकत दिनी सुभान अल्लाह वो नबी के सा विझण जी ताकत दिनी थई अन्नी अखलुकु लकुम मिन तीन का hay'at at-tayr fa'anfukhu fihi fayakunu tayran bi'iznillah wa ubri'u al-akma wal abrasa wa uhyi al-mawta bi'iznillah wa unabbi'ukum bima ta'kuluna wa ma tadakhiruna fi buyutikum inna fi dhalika la'ayatan lakum in kuntum mu'minin अन्नीमा अखलो को ठाई वांदकुम तमाजला मिनतीन मिटियमो का hay'at at-tayr पखिया जे मिसल फानफो को पोने के फूक दींदो आया फयकूनो तयरन बिइज़्निल्लाह रब जो यो आदर असा के मिलला त पग मिट्टिया के फूक दींदो आया त वरी पखी ठही पवंदो आहे उने जी चुंब भी हुंदी आ उने जा पर भी हुंदान उने जा चंबा भी हुंदान आंधा गुंगा भी हुंदान दिन दिगर भी हुंदो आ मोजी फूक सा सजो इंतजाम ठही वेंदो आ हाने रब पिठाईंदो आ असा के भी मोकल दई छदी सुभान अल्लाह है के दफे व उबरे लाकमा बल अब्र सबा ओयल मौता बिइज़्निल्लाह रब के अंधो करे मां जे पेटो अंधो जमे रब अंधो करे मां सजो क्या रब अंधो करे मां ईसा सोनो सजो का जन के रब बीमार करे मां खुश का रब बीमार करे मां खुश का रब मारे मां जियरो का रब मारे मां जियरो का बिइज़्निल्लाह यो आदर असा के रब दई छई एकड़ो मानू खणी आ अल्लाह सुना ईसा साईं जी तू रोज असा के मेरे बुधाईंदो आ त मां मोल जियरा कंदो आया हे हाने हमरा मरी विया इनके जियरो कर त हजरत ईसा अलैहिस्सलाम ॾिठो मथे इज़राइल जी साईं हेडे हेडे साईं मां रब जे कम सां तो वञा तकड़ो आया हेडे हेडे आ जी साईं हिन जो रूह छॾे त मां फूक हणा त हिन में रूह विझा
साईं रब जे हुक्म सां मां साओ कढियो थमासे तुझे हुक्म सां त कोन्हे सोना रब जे हुक्म खे मां कीअं मोटायां रब जो हुक्म त हिन खे साओ कढी आ हाणे तूं रब खे इलाज कर उहो मूंखे चवे त पोखड़ी मां छॾियां बाक़ी हाणे मां ईअं तुझे चवण ते सोना नथो छॾे सघां छो त रब जो आर्डर आहे छा थो चए मुझे भाव दिया है ना हजरत मूसा अलैहिस्सलाम ने हाँ सही वो किया रब मोकलियो ही नहीं टाइम जो मुकर्रर होनी तो रूह कब्ज करने दिला तो मुझे भाव लपाट है तू अख मुबारक तुझी निकरी पई दे खबर त पो रूह मुबारक कब्ज करे सके साईं हाणे लपाटू भी था हड़ो अखियूं भी था कढो काढे लाढा लाढा जो न सुभान भला सुभाणे निंड खड़ी सर चुक जो सुभान अल्लाह ॾाढिया जो सुभान अल्लाह थकजी पिया हो साईं हाणे मां छा भला नथो छॾे त बीहो हीअं हथ मां कढी हीअं रूह शूर कई त उहो हमरा उथी बीठो चई हाणे तव्हांजी मर्ज़ी मूंखे लपाटू रोज़ रोज़ त खाईंदी न ॾाढा जो सुभान अल्लाह अदा अदा वारन के अल्लाह पाक इजाजत दिनी है पोजे दस्तगीर वाली 12 सालन जो बेड़ो तारियो त केड़ी वडी ॻाल्हि सुभान अल्लाह बस अमर भी उन्हें मल सही सिकंदर सही हदी पई अबा लचड़िया को वठो मां नाबीन थी वई सिधो दस्तगीर जे कदमन ते अची किरी सोना वार कर मुंहिंजो बचड़ो हिन दरिया तजले में बुडी वियो आ बेड़ो तू दस्तगीर दुआ घुरंदे त मुंहिंजो बेड़ो तरी पवंदो माई हुसैन पाक जेड़ा लॾे विया जे तुझो बचड़ो लॾे वियो त छाहे मूंखे बि हलणो आहे सभिनी खे हलणो आहे साईं पर जे हलणो आहे पर तुझे दुआ सां बेड़ो तरंदो त किरोड़े काफ़र मुसलमान थी पवंदा हाँ भाई हाँ साईं बस ही हथड़ो जो खयो दस्तगीर बेड़ो तरी बेड़ो जो तरियो त दस्तगीर सुन कुछ माई जी साईं यो बेड़ो आतो जो साईं रोई रही अखियूं खत्म थी वे हाने हण को शुकारो त अॻ में अखियूं थन त पोइ त सुञा ॾाढा ॾाढा दिल सां ठारे जो सुभान अल्लाह मीरा बलियों के इमाम चाओ मेरे पाती मीरा बलियों के इमाम दे दो पंजतन के नाम हमने झोली है पहलाई बड़ी खोल के हमने झोली है पहलाई बड़ी खोल के ये जो दस्तगीर छुकारो है तो अंधरी भी सजी थी पई ताजी थी वही जिस्म में वरी अखड़ियों में सजू थी वयूं दिसन लगी साईं इहो बेड़ो तो मुंहिंजो न आहे वरी दस्तगीर दुआ घुरी त ॿियो बेड़ो टियों हा सही आहे इहो बेड़ो मुंहिंजो आहे माई जे हा न करे हा ताला केतिरा बेड़ा कढी ॾेखारिया अल्लाह ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह दिल ठारे चओ सुभान अल्लाह दुआ घुरो त रब पाक दस्तगीर जे हिन करम के सदके महबूब पांजे बच्चन जे सदके तहां असांजा बेड़ा तारे जेके बड़े बचड़ा पढ़िया आहिनि से दस्तगीर जे दुआ सां वॾे फैज़ वारा थन साईं जन जा मदरसा वॾा कामयाब रहन अल्लाह शल साईं जन जी इज्जत के अवां असांजी इज्जत के दस्तगीर जे सदके बेड़ो पार करे कुल शरीफ पढ़ो त सभिनी जे लाइ दुआ घुरो त बेड़ा पार थिए भला दुआ में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह मेहरबानी जंहिंजा सिपारा ख़त्म शरीफ़ आहिनि त ॿुधायो इंशाअल्लाह सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा मदरसा कामयाब रहंदा मेहरबानी मेहरबानी मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ि कुल्लिहिम मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ि
मुझा मौला सभी जा बेड़ा पार आमीन असा सभी के मदीने पाक आमीन मुझा मौला सभी जी जेकी भी तकलीफ आ सब दूर फरमा असा सभी के महबूब करीम गुलाम नसीब आमीन मदीने पाक दी मिठी पाक चुमन आमीन सरदार साहब जी इज्जत के अना में महबूब आमीन रहमत सादा साईं सिकंदर साईं जी नूरानी फैज खिदमत के अवां जे मदरसे में जो दाखिल किया दालो मुझा मौला महबूब सब के कबूल फरमा रहम फरमा सभी दिल जो मुराद पूरी फरमा बार बार मदीने पाक दी मिठी पाक चुमन नसीब फरमा असा जे परवाज अहमद साईं जो आजरा मुजीब हाफिज मुजीब साहब केड़ो शहर अदा ये दुआ में आवा चौदो है महबूब जो बचड़ो दस्तगीर सुनो उनकी जेको अर्ज कंदा से तो वो रब के दरबार में पाने नाने के सदके कबूल करारी पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा सवाली न खाली सवाली बचड़ा हसन हुसैन जा पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा पहुँच पीर दस्तगीर बुडल बेड़ा तुकारिया मुअल तो उतारिया बुडल बेड़ा तुकारिया मुअल तो उतारिया दुआ रब कबूल कई दुआ रब कबूल कई ऐ काफिर मुसलमान था पहुँच पीर दस्तगीर 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 सवाली तुझे दरजा सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़ी व नूर अशई व ज़ीनत फर्श मुहम्मद व आलि व सहाबी अजमईन रहमत या रहमान दस्तगीर सोना जिंदा बचलाना रब जी दरबार में सारे बचला आमीन कर्ज दारना कर्ज दूर कर्ज वाला कर्ज दूर फरमा दस्तगीर पाले नाने के बेड़ा पार सभी दिल जो मुराद पूरी थन जेके मुराद खड़ियां सभी के बेड़ा पार मुराद खड़ियां सभी दस्तगीर सब के बेड़ा पार फरमा माल दस्तगीर जेके भी आलिम सगुर बैठा उन जे फैज से गया आमीन सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़ी व नूर अशई व ज़ीनत फर्शी मुहम्मद व आलि व सहाबी मुबारक साईं कंबर शरीफ आरन बादशाह दिला दुआ अल्लाह आमीन तो आमीन अल्लाह से साईं जन शफा साईं जन जमा जो खैर साईं बादशाह के शफा महबूब जे सदके साईं मशहूर शरीफ आरन बादशाह ते रहमत सबनी साईं इमाम बख्श सरकार के दरबार से सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़ी मोहम्मद बख्श खेम के सेठ मोहम्मद इसाक से सबनी ते रहमतुल्लाह हुए सदके बेड़ाई रांधने दी मला बेड़ाई पार सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़ी व नूर अशई मज़हर कादरी साहब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हाकिम वाला इनको साउंड आ रहा है माइक आवाज काली हो अरे बाबू साइड देखियो अल्लाह कलम तो बुधो नाथ शरीफ हिकड़ी बुधार
बेड़ो पार पार थी दो बेड़ो पार सभी जो पार बेड़ो जैसे मैं उमा बनाया तो इन्हें आजा झाकर तो मदीने पाक में मदीने वाला साईं सभिनी जा बेड़ा पार चले सर साईं वो भी साईं नूर अहमद शाह बादशाह फिदा हुसैन साईं अब्दुल रशीद साईं इंशाअल्लाह सभी जिला मदीने पर जिदा सा दुआ तो अल्लाहुम्मा सल्ली अला इमरान साईं इमरान रईस खान दादो साईं ने भी तमाम काशिफ साईं तमाम मदद कराया यानी जिन भी दोस्त गुलाम मुर्तजा फकीर इब्राहिम साईं इन जे असा सब जेके चाहे दुआ घुरतो तो मदीने पर आमीन आमीन अस्सलाम वालेकुम हाली झंझा खोल के झंझा ते लगी के मदीने पाचन थी कोई ये डिजाइन आया करतो सही अल्लाहुम्मा सल्ली अला अस्सलाम वालेकुम अल्लाहुम्मा आमीन जवाब आमीन आमीन अरे पाजे पाजे बस से आमीन तो मुझे आमीन आमीन ओ मुझे मोहम्मद हसन अमीन हुसैन आमीन हमारी फातिमा तुजार का कोई बात आमीन 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 जिनको मुराद आमीन कल मर्ग दर्द टुकड़ा सा आमीन कल मर्ग दर्द टुकड़ा सा सभी के मदीने पाक असा सभी के मदीने पाक आमीन हुजूर किबला साईं दरबार आलिया के फैज़ के क़यामत आमीन आमीन ये खिदमत लाने मुझे रहमत आमीन दुआ करें साईं नूर अहमद शाह बादशाह साहब जे दानो दाखिल कियो रुपयो दाखिल क़यामत जे घर आमीन आमीन पांच पांच बस आमीन 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 महबूब जे बचन जे सत्य साथे रहो आमीन महबूब जे बचन जे सत्य आमीन गरीबन जे बचन जे सत्य साथे आमीन खैर रहमत बरकत रहमत मदीने पाक जा मदीने वाला साईं जे बचन जे सत्य खैरा करे सभी दिल मुराद पूरी आमीन आमीन सारे बचन थे जे घर आबाद सारे घर वाली मिलन और मुझा परी पांजे बचन जे सत्य खैरा करे सभी दिल मुराद आमीन दिल मुराद पूरी आमीन दरबार आलिया जे अब्दुल रसूल कादरी साईं तमाम घणी खिदमत फरमाया जेके आलिम सभा आया आमीन हजरत किबला साईं मोहम्मद मिठल सिकंदरी सोनो नजीर अहमद सिकंदरी सोनो अल्लाह से जी से सरदार के शिफा दे आमीन आमीन ओ मुझा महू पांजे बच्चन जे सत्य पांजे बच्चन ते खा आमीन मोहम्मद मनूज चांडियो परवत संत मोहब्बत होजे दसम दादा मुझा आमीन
करम कर करम सभी हजरत किबला सही पूरी तरीके बराबर शरीयत हजरत किबला महदी शाहबाद साहब रहमतुल्लाह अली अकबर शाहबाद साहब उनसे रहमतुल्लाह निगाह तरफ कटी सदा हुसैन सबरी जे करम करना सबरी जे करम कर सबरी जी विख विख कबूल कर सबरी जी विख विख कबूल तालिब हुसैन सही सब बरात कादरी सही आमीन खास नेमत हो रहा आमीन मौला या सिकंदरी छोड़ो हजरत किबला सही गुलबार सिकंदरी छोड़ो सभी हजरत किबला सही दिनदार सिकंदरी मदरसे जाओ उस्ताद ये अल्लाह शल सदन ये फैज के कयामत के महबूब जे बच्चन जे सदके सभी बैठे खादिम हुसैन कादरी सही मोहम्मद राज बंसी जिनका नाम लखड़ी सके हम सब ले जाते रहमतुल रहमतुल बरकत न खकिरोल सदा तो सलाम आवाज मदीने पाक में तो न खकिरोल सदा तो सलाम खकिरोल सलाम ए महबूब रब्बिल